व बनातिही व बारक वसल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौला दफ़उल्लाहि अन्नास बअदहुम बिबअद सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या रसूलल्लाह अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार मोहम्मद अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे जार यारम दाब औलाद अली। मज़हबे हनफियत दारम मिल्लत हज़रत खलील। ज़ेर साया से आज़म खाक पाए हर वली। ए बुलबुलान गुंजाए गुलज़ारे अहमदी। सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी पढ़ाए सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। इंतहाई इज्जत एहतराम के काबिल बुजुर्गो, मस्जिद महफिल में मौजूद मेहरबानो, अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू जे फज़ल करम सां सोहणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नज़र इनायत जे सदके मूं गुनहगार वहां के अॼु क़ुरान करीम जी महफिल नसीब थी आहे। डॉक्टर गुलाम रसूल साहब, उनजा भाई रिश्तेदार दोस्त खुश आहिनि जो डॉक्टर साहब जन पंहिंजी वफ़ात करे विंद वालिदे गिरामी ऐं ॿियनि जी रूह खे राहत पहुचाइण लाइ
सवाब अता करण जे लाइ, जन्नती जायूं मिलण जे लाइ, बेहश्ती बहारियूं नसीब थियण जे लाइ कुरान करीम जी महफ़िल मुनक़िद कई। मुझे ख्याल में एतिरा थकल तो कोन आहियो, सुभान अल्लाह ते कबूल मरसा मरसा ड्रब न चरसा मरदासी, सुभान अल्लाह को न सुभान अल्लाह सच्ची बची वडा दिलीर वडा बहादुर शजा जो मिठे रब करीम जे पाक तस्बीह सुभान अल्लाह जवान महल हिक बेड़ी निहायो सुभान अल्लाह चवे तो मां चवा जे न त कुल पीराला अजरा है प्यारी महफिल में, शान वाली महफिल में जेका डॉक्टर साहब जन पंहिंजे वालिद जी सारे सवाब लाद करिया, पर इन सां गॾु सैयदना गौस आज़म कुतुबे आलम महबूब सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना व मुर्शिदना हजरत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि के रूह के सवाब पहचान जेला यारी शरीफ कमलहाई सुभान अल्लाह छोड़ो छोड़ो सुभान अल्लाह छोड़ो तो मां खुश जात बेड़ी मां तो पड़ो होश पर ही जवान बैठा सुभान अल्लाह बरकारियों एक पंहिंजे वालिद खे ईसाली सवाब माना सवाब पहचान रूए जमीन जे सुन्नी मुसलमान की तहकीक ऐं दलील सबूत है त जेको मुसलमान अल्लाह जो बानो ही जहान छॾे थो वञे लड़े थो वञे त कब्र में उनते अल्लाह जे करम सां ककर करम जा वसदा उन जी लाइ दुआ घुरो तब उनखे दर्जो मिलंदो फी सबीलिल्लाह खैरात करे ईसाली सवाब कयो इहो उनखे दर्जो मिलंदो कंहिं मिस्कीन के कपड़ा पारायो कंहिं मदरसे या मस्जिद जी खिदमत कयो कंहिं इल्म जे तालिब के पेर उघाड़ा ॾिसी करे उनखे पेरनि में जुती वठी ॾियो जेके बि भला कम आहिनि उन्हनि जो सवाब यकीनन उन वफ़ात करे वेलनि खे मिले सुभान वारो न जेरन वारो सुभान अल्लाह हेडे पंध ते अचूं कोड़ा बीमार टेकूं व्हील चेयर ते पान खड़ा अचूं हेते पहुचूं त कहा यार असां खां 100 साल अॻु में बीमार अरे आवाज़ सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बरकत बानड़ो ईशानदार महफिल बरकत वाली महफिल कुरान करीम वाली महफिल सुन हबीब जे नातुन वाली महफिल अल्लाह जे हद वाली महफिल इंतहाई बरकत वाली महफिल शान वाली महफिल इज्जत अजमत वाली महफिल खुश नसीब हो इंसान जेको इन महफिल में की वेहे बुद्धे दिसे सुने समझे ऐं पंहिंजा गुनाह बख्शराए पंहिंजे आखिरत के रोशन बनाए सुभान अल्लाह हाणे त कई वठी फिर क्यों खयो वर फिर क्यों फर्क आ न फिर क्यों आ जाए ना फिर क्यों फिर क्यों फिर क्यों कई फिर क्यों रे उन्हें फिर के रखो पासे अचो सिंध जे उन्हनि सुनन आलिमन जे खिदमत में सिंधी हुजण जे बावजूद मदीने मुनव्वरा में हदीस पढ़ाईंदड़नि उस्तादनि खे हदीस पढ़ाई
कुत्तन जे पुछा कोन हा, कुकड़न जे पुछा कोन हा, शराब जे पुछा कोन हा, सिंधी हा, पर मदीने वाले घोट जा पर अब्दुर्रहमान ठट्टे वारो जिंदहा अल्लाह हयाती फल्लो आलिमा फिक्र जो फतवा जो तदरीस जो अन्या ताईं भी पढ़ाए तो उन लिखो पंहिंजी किताब में तो सुहना नबी बेतुल्लाह जो तवाफ जा कन एकरो मानो संदन फरमान जो गब्बार उनके फरमायो अदा सिंधी भली आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोने रसूलुल्लाह जे जात बाबरकात जा आशिक लिखन था पिया हिक दफ़े थधी हीर थधी हवा लगी कह चौक बिला यमन जी हीरा यमन जी हवाया पार फरमाइता पासो यमन जो पर हवा सिंध जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह पंहिंजे असल दे निहार पंहिंजे शख्सियत दे निहार पंहिंजे मकाम दे निहार पंहिंजे बुलंदी दे निहार अल्लाह जे कुरान ऐं महबूब करीम जे शान के वेही पढ़ महबूब आका के दुरूदन के पढ़ो वरी पढ़ सलात के पढ़ो वरी पढ़ दुनिया जा कम में थी वेंदई त आखिरत में बेड़ा पार सुभान अल्लाह मिली पढ़ायो मां बुधा कीअं था पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बड़ी आवाज सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुआहा जगया कुरान करीम जा जेके सोना अल्फाज पढ़िया उन्हनि में अल्लाह ताला छा फरमायो वलौला तफउल्लाहि अन्नास बादहुम बिबाद गौर कजो अल्लाह फरमाए तो जेकर अल्लाह हिकड़े मानन जे जरिए बन ता अजाब दूर न करे हा तकलीफ दूर न करे हा मुसीबत दूर न करे हा लफसदतिल अर्द ये सारी जमीन तबाह थी वने हा पर मु अल्लाह ताला जमीन के तबाही का बचायो एड़ा प्यारा बांधा जमीन ते आदात में जेके ने बुराई के दफा करन जे करे उन दे हथा आयल अजाब बटरी विंदो कुरान करीम जी माना पाजे खीसे मा खड़े नहीं कुरान जो तफसीर ओहो कबो जेको नबी सोने से कासे कुरान जो तफसीर ओहो कबो जेको साहबन सगोर सिखयो आ ओहो कबो जेको ताबीन इस्लाम सिखयो आ ओहो कबो जेको डारे मुस्तफा के आशिकन मुस्तफा के सीने मा अल्लाह जो कलाम अल्लाह जो किताब अल्लाह जो फरमाना उन जो अदब उन जो एहतराम उन जी माना मुराद उन जी ज्ञान सैयदना अली जिल मुर्तजा शेर खुदा करम अल्लाह वजल करीम जी जाते गिरामी वडा आलिम बहा विलायत जी फिरहन वाला जान बहा वंडु विलायत जो उन जे हथा में लदो और सोने अली जिल मुर्तजा शेर खुदा फरमायो अल्लाह जी का तकदीर में तकसीम कई ज़राह कई असियों के डाढो रास्तो शामिल हायो केड़ी तकसीम थिया
शेर खुदा सुने जान फादन फरमाए था रदीना किस्मत अल जब्बार फीना लना इल्मुन वलिल जहाल मालू नबी ने शेर मक्के पाक जी बाबे मुस्तफे खां नमाज ला हरम शरीफ ले वञा तो सऊदी सिपाही ट्रैफिक जो पुलिस वारो बीठो हो मुखे सर की या शेख का हडिया माविस अरबी में गालाए मुंह गालायो मुखे जी किथे पढ़ो मक्के में या मदीने में मुझो मां पढ़ियो मुकीम डाहरी जे गोठ हेरत में पहुंची मुझे इन्हनि जे ॻोठ में पढ़ियो आहे पोइ अरबी थो ॻाल्हाए मुंहिंजो अरबी जी इनायत सुभान अल्लाह अरबी जी इनायत तव्हां साहब अरबी बि ॻाल्हाया फारसी बि ॻाल्हाया त मज़ो कोई ईंदो न सुभान अल्लाह अरे तकबीर अल्लाह हबीबे करीम जा परवानो खैर पुरनाथन शादार हवासियो अवा के हिकु न बन करोड़े फेरा सैयद किबला हाजी मोहम्मद छुट्टल शाह रहमतुल्लाह अलैहि जी रूह की दुआऊं करण खपन जहन सुन्य के साओ बनायो ऐ अल्लाह जे कुरान दी तालीम दई कई उलमा बाहर मैदान ऐ दिल बरन की विसारण न घुरजी ऐ प्यार के विसारण न घुरजी असा के एहसान खुदा जा हन इनायतों खुदा जो हन मेहरबानी खुदा जो हन पर सदको मदीने जे घोट जो आ सैयद हाजी मोहम्मद छुट्टल शाह रहमतुल्लाह अलैहि आजा तो सुभान अल्लाह हाजी गुलाम नबी महस वो पंहिंजे अंदाज़ ते शेर थींदो ऐं चोट जो शेर जया जो मुबारक मिलई मूं गुनाहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वो मुबारक मिलई मूं गुनाहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार मिलंदो इहो आसरो ई न हो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया सुभान अल्लाह दिल रुबा मुंहिंजे दर ते हली आयो भाग मुंहिंजा भला थिया भली आयो आजा कुरान महती घुमई सिंधी अल्लाह कदर जाने दिल रुबा मुंहिंजे दर ते हली आयो भाग मुंहिंजा भला थिया भली आयो मुझे दिल खे दीदार जो मुझे दिल खे दीदार जो वार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया ॿियो मुबारक मिलई मूं गुनाहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार मिलंदो इहो आसरो ई न हो पर प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया अल्लाह जा वारो हौसला समझा मुरीद
जेके थी गफ्फारी बख्शी ताहिरी ये कौन था मदीनी अरे अचान ओ चरिया मनी असीम बिल्कुल राजा सुभान अल्लाह अच्छा मजो मनी असीम मान नठो स्कूल पढ़ंदो मोको शहर ठाहियो वलियन सभिन जो साईं सहणो दस्तगीर या पीर तुंहिंजा मुंहिंजा ई पीरन जो पीर वलियन सभिन जो साईं सहणो दस्तगीर या पीर तुंहिंजा मुंहिंजा ई पीरन जो पीर जमदे जाम रछो रोज़ो रमज़ान शरीफ जो यारो अमर जे पेटा जान जिलानी बंजी आयो भला जमदे जाम रछो रोज़ो रमज़ान शरीफ जो यारो अमर जे पेटा जान जिलानी दुनिया ते अचन खां अॻ में विलायत जो वीर या पीर तुंहिंजा मुंहिंजा ई पीरन जो पीर या पीर तुंहिंजा मुंहिंजा ई पीरन जो पीर हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो खुदा जा नबी घणा आया सवाल मुस्तफा करीम के मनी बेशक ऐं ॿियनि नबीअनि खे न मनी त इहो काफ़िर मुसलमान मुसलमान उहो जो अल्लाह जे हर नबी सच्चे नबी के मनी इहो अक़ीदो रखे त ॿिया बि नबी हुआ पर मुस्तफा उन नबी जो बि नबी सुभान अल्लाह सरकार जा सरदारन जो भी सरदार अगवान जो भगवान गुनाहगारन के छडाइण वारो दोज़ख जे बाहि खां बचाइण वारो पुल सरात टपाइण वारो बिश्त में हुजे को सरकारण वारो दुख दिल में थे ठारण वारो इहा अक़ीदत जी गाना मोहब्बत जी गाना पर जेके भी खुदा जा नबी दुनिया ते आया सच हक पर हक उन्हें सभिनी ते ईमान आणण ज़रूरी जीअं नबी मुस्तफा जो उम्मती आहीं पर खे बि वञण ज़रूरी ये कहिड़े बि बुज़ुर्ग जो मुरीद आहीं बुज़ुर्ग हुजे ठग जो पुट न हुजे कहिड़े बि बुज़ुर्ग जो मुरीद आहीं पर अदब सभिनी सुभान अल्लाह एॾो त ज़ुल्म थी एॾी त बात एतिरो पीर जो मुरीद ॿिए खे गारंटी कोन्हे ॿियो वरी टे खे गारंटी कोन्हे इहा विलायत इहो फैज़ वली कहिड़े बि दौर में हुजे पर मुस्तफा जो उम्मतिया बेशक मुस्तफा जो गुलाम मुस्तफा ते करने पनारो चरखी चीका पे विलायत जी जरी मिलिया वो मदीने वाले घोट खां मिलिया कचहरी में भी तो दिलाऊ न कर पूरा नहन मान के बुरो न ज मान जाए बन गोल छा कर सुभान अल्लाह उर्दू में एक शायर जो शेर जब आओ हुस्ने मुस्तफा की बातें करें सुभान अल्लाह महबूब हुस्न आओ हुस्ने यार की बातें करें जुल्फ की रुखसार की बातें
करें। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुरान पाक पढ़ रखो जी सच में। आलिम तुझे शहर में आए, तुझे गोठ में आए, तुझे बस्ती में आए, तोखे वेठा रहने वाला है। उन्हें आलिम सबोरन का पुस्तक मुखे बुधायो तो मुझे दिल पर नबी शान में के दुआ तेर बुको न चौदो त नबी जो शान घटना नबी शान में शान भारत का तो मथे आए। बेशक सुभान अल्लाह। छा फरमायो अल्लाह वलौला दफउल्लाह अन्नास बअदहुम बिबअद लफसदतिल अर्द। जी मां अल्लाह हिकड़र मां के जरिए इनके दफन कया त जमीन टुटी पवे हा। इन जुमाना मुफस्सिरन सगोरन कुरान करीम जी जानदरन कुरान करीम जी पढ़ाईंदर लिखियो आहिनि। तफसीर मज़हरी पढ़ो, हाज़िन पढ़ो, आलिम पढ़ो, रूहुल मानी पढ़ो, रूहुल बयान पढ़ो, केतिरा वॾा वॾा अरबी में तफसीर कुरान पाक जा न पढ़ो त ख़बर पइजी वेंदी त मुराद छा आहे। हिकु मुराद त जे अल्लाह ताला बेदीननि खे गुमराहनि खे दीनदारनि के ज़रिए न हटाया त दुनिया सॼी बेदीन थी वञे हा। सुनी इमाम हजरत हुसैन जो सुभान अल्लाह आया चो आगे बटन सासा जी दिल ठरे वो कोई जी ठरे थी या बरे थी ये डाढिया चवंदे तो समझा दो त ठरे। हजरत सुभान हजरत इमाम हुसैन हजरत इमाम हसन बई शान वारा बई मर्तबे वारा अब्बो बेकरोआ अम्मा बेकरिया नानू बेकरोआ नानी बेकरिया पूरो सिलसिलो नसब जो निहारो त मिलंदो थो अचे। इन हूंदी बि उन्हनि खे अल्लाह जी इबादत सां प्यार हो। हाणी नमाज रोज़ो कुरान करीम जी तिलावत अल्लाह के हबीब के दुरूद वो असां सही कलमो बोलो तो या के जो कलमो पढ़ी बुधा ये पढ़ दो जो अकुल है ला इलाहा इल्लल्लाह क्या सही ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद मोहम्मद पाक रसूल खुदा तो जो खातम ईमान दे करे कलमो त सिखो छा सिखो है। हाणी त मां बीमार आहियां घर खां ॿाहिरि निकिरां बि कोन थो पर जॾहिं सिहत हुई अञा सुबुह जो मदरसे पहुचाई 10-15-20 माण्हू वेठा आहिनि। अबा ख़ैर आहे जैसी चाची मरी वई हुई 100 साल थी विया मुंहिंजी काई पती आहे चाची जे मुए के 100 साल मुंहिंजी काई पती आहे के जेर पन्नू हथ में ॾिसी ऐं पुछे त सैयद क़िबला साईं हाजी मोहम्मद शुक्र शाह जा शहजादा साईं महमूद शाह किथे आहिनि पक सद लगे तहरीर निकरानी आहे पुराणो को वसो खोटियो हूंदई त मन मूंखे कुझु हिसो ॾे। अदरा दीनी ॻाल्हियूं पहिरीं शइ आहे ईमान कुरान वरी नमाज जा मसाला रोज़े जा मसाला शरई मसाला सिखी करे पाण खे अॻिते आहे। हज़रत पीरन जो पीर जो सुभान अल्लाह मुहिउद्दीन ॿुधाए मां नठे हूंदे साईं जी शान में शेर ठाहियो वलियन सभिनि जो साईं सहणो दस्तगीर या पीर तुंहिंजा मुंहिंजा पीरन जो पीर राजा चयो
अजीब मिसाल जी ये न घणो काढे जतिए घणो कलर सुभान अल्लाह सुभान अल्लाह वलियन सभिन जो साईं सुहणो दस्तगीर या पीर तुंहिंजा मुंहिंजा ई पीरन जो पीर जम ते जाम रखो रोज़ो रमज़ान शरीफ जो यारो अमर जे बेटा जान जिलानी बनजी आयो भलारो हाँ सब सही ना है घरवारी चेस्ती खुदा तुझो पेट फाड़े सिहिर महरमानी पचाए हेको गिरह बचन ना कोन बचाई अञा बीमार यो निभा या बदकिस्मती या बदबख्ती जो मानू अल्लाह की इबादत करे अमीर सले जी गवर्नमेंट जो लेटर मिले जी दोस्त जी शादी जो कार्ड मिले जी शिरकात कोठ थी पिया उनके जी चंदो आई पर नमाज जो सर थी दुआ त सड़ वराए सुनी रंदो कह जो सदा मौली जो कोने बांगे जो कोने पेशमाम जो कोने मस्जिद वारन जो कोने सब खुदा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा पेरी मां परे पोया वो खावा अल्लाह फरमाए वल्ला दफउल्लाह नास बदहुम बिबाद अल्लाह ताला निजाम ठायो हिकरन मानन जे जरिए जन के दफा कंदो आया इन जी मानान में तफसीर मजहरी तफसीर खाजन तफसीर मालिम तफसीर हक्कानी ये सब लिखन था इन जो माना मुराद ने भी माना है अल्लाह ताला बातिल जे मुकाबले में हक वारा पैदा कया ये हक वारा पैदा न थना त बातिल हाल बुराया अल्लाह बातिल के तबाह कयो जो हक वारे के मैदान में आ गए यजीद जो निजाम तबाह थो जो हजरत हुसैन मैदान में आयो सुभान अल्लाह सुनो हुसैन जय जी अम्मा बे पाक जय जो नस्ल जो सिलसिला ही पाक यजीद के मुकाबले में हुसैन बुधो बुधो काफिर के तकरन अबू बकर सिद्दीक आयो उमर फारूक आयो उस्मान गनी आयो अली मुर्तजा आयो कई सहाबी आया जेके कुसंदा पर कुसंदा न रुबी मर्द न आने तो मर्दी खत्म करे नहीं रहे शादी थे थी वो काय ना आने का विच में थी तो आए वो और तो उते नची खुदा हन फिंदा हन धिक्कारी तको जरूरत से नहीं है ये सारी शादी है तो जा पुत्र मुझा छा रूह समय कजा बचा गडो कर मुझे हसन हुसैन द शान सुभान अल्लाह उन दी अम्मा बिदसो उन जो अब्बू बिदसो उन जो नानो नानी बिदसो इन जे करे वो पाजे पुराने शहर में कयो हो या सैयदा या तैयबा तो जाहिर ते सलाम या सैयदा या तैयबा तो ज़ाहिरा तो ते सलाम हसनैन की जल अमान मुझे अल्लाह से मेहरबानी सा किताब लिखण सां मोहब्बत रही आ तो
ये रखी बड़ी अहम लिखत शुरू कई थन खुदा जिंदगी बेड़े तौफीक बेड़े कामयाबी अता फरमाए ओ तकरीबन 10 जुल्दन में थींदो ही नंढो किताब आ सुबूत खत्म मिन नबुवत मिन अल कुरान वस माना कुरान ऐं हदीस मां दलील तो मुस्तफा का पोइ कंहिं बि क़िस्म जो नबी न ईंदो आया जो सुभान अल्लाह कंहिं बि क़िस्म जो छो त हू बि चोट जा हरामी असीं असली नबी कोन था चऊं नकुली ईंदो फुरूई ईंदो ज़िल्ली ईंदो मां चवां थो ज़लील थी अचे वो दावा करे तो ॿी ॻाल्हि आहे मगर मुंहिंजे महबूब आका खां पोइ कंहिं बि क़िस्म जो नबी थियणु मुमकिन ई नाहे ओभर ओलह मिली सघनि था आसमान ज़मीनूं मिली सघनि था पिया पर नबी ॿियो नथो थी सघे नथो अची सघे सुभान अल्लाह जॾहिं तहरीक ते हरी भुट्टे साहब जे दौर में मूं सॼी सिंध में जाचा कई किथे बि के सिंधी बुजुर्ग जो खत में नबूवत किताब लिखल कोन्हे अजब लोग मौलवी खां पुछुम सही साहब कोन ख्याल कयो पीर साहब असां कोन साहब से ख्याल छो न तव्हांखे ई ख्याल करणो आहे असांजो महबूब आखिरी रसूल आखिरी नबी आखिरी पैगंबर हर शे शाहिदी मिली त मिठी मोहम्मद जी ज़ात आखिरी नबी सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबियों में ही किताब 300 रुपए जो दियो पर ही अदी कीमत आज अजो की कीमत लिखा तो माशाअल्लाह मस्जिद में वाइज लगा सही में सैयद है हां गाना सही में सैयद है चोट दे वहां सबर कर सही में सैयद है गरीब मेरो गाने मुझे अम्मी के जेरे के जरा मां गरीब है वो गरीब है दवाई उधर है अल्लाह तो जमा के चाहता है मुरे सारे नबी आशिक मुस्तफा ते नबूवत खत्म उन जा कुरान करीम मा दलील हदीस मा दलील सहाबा का दलील इन किताब में सबूत खत्म मिन नबूवत मिन अल कुरान व सुन्नत 300 का हदियो वठो तवा के अल्लाह अजर दींदो न वठो तवा की मर्जी आहे दुरूद मुझे दिल भर ते पढ़ो त मां पाके मकसद के मोटी अचा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बड़ी आवाज वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नबी सुनो आखिरी नबी इंसान बुधायो वन ने बुधायो हैवान ने बुधायो जिन्न ने बुधायो मलाक ने बुधायो फर्श ने बुधायो अर्श ने बुधायो त महबूब खां बाद कंहिं बि क़िस्म जो नबी थी नथो सघे बदवी माना बहराड़ी जो अरब असी कुछ के जंगली जट थई जंगली ये पता नहीं जमीन थी ठाही पोखरला उनमें कंडियूं किरड़ अक काठूं वड्डे सब ढेर करे जे ते थोड़ी सुके त पोइ रखे सारे पोथो फसल उन्हें के छड़े ॾिने कुछ ॾींहं खां पोइ काठे के ही जो बटे त भॼी पई हाणे सड़ी वेंदी उन्हें के पास ॾिने वरी 3 ॾींहं गुम एक साथ हो जो होने काठन जे ढेर एक बूह हुई जेका जीअं वेठी हुई तीअं सड़ी वई चंपा चंबन जे जाइ ते मुठी मुठीअ जे जाइ ते पुछ पुछ जे जाइ ते पेर पेरनि जी जाइ
जॾहिं ॾिठे नाने पार ठरी वई हिन जो खोलियो अल्लाह अकबर जहिड़ी आहे तेरी मरी त वई आहे सड़ी त वई आहे छा लॻी पई आहे छा सदो सोने नबी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोने नबी साईं फरमाइनि था ॾींहुं आयो आई सॼी ॻाल्हि करे ॿुधाई पाण फरमाया इहा गोह हुई इन काठ जे ढेर में हुई इहा मुहम्मद कलमो पढ़ंदी हुई बाहि जो तो दुनिया सड़ी वई आहे मरी वई आहे पर अॼु बि जे आज़माई पुछीस त ॿुधाइजी त मां मोहम्मद करीम ते सुभान अल्लाह वो पदवी न गोह सैर दे निहारी जब याद अब ए गोह चवेती लब्बैक वसअदैक या रसूल अल्लाह जी वजह सुना है मन ताब कहजी थी इबादत करी सही अल्लाह ताला क्या थी अल्लाह ताला जी बात क्या मां तेरा अंत रसूल रब्बिल आलमीन खातमुन नबीन सय्यदुल मुरसलीन अशरफुल अव्वलीन वल आखिरीन सब लक़ब सुना बुधाए सुभान अल्लाह राजा जो आखिरी नबी तो अल्लाह जो आखिरी नबी आई तो का बाद नबी थी न तो सके मुमकिन ही कोने जो अची तमु अस्म अल्लाह फरमायो लौला दफउल्लाह अन्नास बारहम बिबाद नफसतल अर्द बिमा अल्लाह हिकरन मारन के इंसान दफा न कया हा जमीन टूटी पवे हा पर मु दुनिया ते जिते गुनाहगार आया फसादी आया झेड़ाकार आया उते मु एड़ा नेकोकार बना बादा जो नंजी बुराई के बंद करे खुदा के राजी बनाए ऐं जहान के अमन सा रखे छडियो ए निहायो मुफस्सर हदीस वांदियो हिकड़ी हदीस त नबी सोने फरमायो लौला रिजालन रुक्कन व बहाइम रुक्कन सुभान लौला रिजालन रुक्कन व बहाइम रुक्कन व सिबियान रुक्कन लसुब अलैकुमुल अज़ाब सब्बा हदीस पाक आहे मुहद्दिसन फसर नगर यादी आहे अल्लाह ताला जी हबीब फरमायो जी कने और तुम बचन जी बचन जी पेट में सांधण आयो न हजन हा जेजन बिजला बार न हजन हा जो पाया माल का खान वारा न हजन हा अहलो खसाब जे हा जो तवा सभई सबाई बर्बादी वञो हा उन्हें बारन जे करे उन्हें चौपायन जानवरन जे करे उन्हें मायरन जे करे वहां अज़ाब टरियो थो वहां का मुसीबत टरियो थो वञन वहां का तकलीफ़ूं दूर कयूं थो वञन हिकड़ी माना आहे अल्लाह ताला सालहन जे सदके तालहन का अज़ाब टारींदो आहे ॿियो त जिते बेदीन हूंदा उते अल्लाह ताला दीनदार आणींदो जिते गुमराह हूंदा उते अल्लाह ताला राहवार आणींदो तव्हां हिन इलाइक़नि में ॾिसो हज़रत पीर मिठा सईद रहमतुल्लाह अलैहि छा रंग लॻो हज़रत बशोरी शरीफ वारा आया छा रंग लॻो हज़रत लोढ़े शरीफ वारा आया छा रंग लॻो जंहिं वली जे दरबार ते वञो
उते अल्लाह जी ज़िक्र जो रंग लगो आ फैज़ आयो आ नमाज़ पैदा थी आ हज गुज़ारी थी आ अल्लाह जे कुरान जी तिलावत अल्लाह फरमाए तो जी न जना रसुब अलैकुम अज़ाब सब्बा तव्हां जे मथा अज़ाब पड़दी वने हा पर ने गंजी सदके में अल्लाह ताला अवां पुरती भी भलाई कया तो बेशक सभने बहन पर वहवा मुजा पीरन जा पीर गौसे आज़म कुतुबे आलम महबूबे सुबहानी शहबाज़े ला मकानी सय्यदना व मुर्शिदना हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह शेर पढ़ो वलीयन सभिन जो साईं मोहजो दस्तगीर या पीर तुहजा मोहजा ई पीरन जो पीर सुभान अल्लाह या पीर तुहजा मोहजा ई पीरन जो पीर मदे जाम रखो रोज़ो रमज़ान शरीफ जो यारो अमल के पेटा जान जिलानी पर जी आयो भलारो बच्चों जमा दुआ अमल के इंतजार थी बादशाह हज़रत अम्मा जने पीरन जो पीर जाओ पाक वजूद सा लगाए थी ने खीर प्याया खीर नथी अम्मा वसा करे सोचे पई को पीने वारो गोलिया को तारीज़ वारो गोलिया को दुआ वारो गोलिया को तवा वारो गोलिया अन्या इन सोचनी आ त पीर जी पीर अम्मा जे कन में गाढ़ायो अम्मा न तवा न ठीनो काश न कर मां अब्दुल कादिर जहरात जाओ से दुनिया के मानव के रमजान जो चंद नजर कोन आयो हो पर मूड सीवत हो मु रोजे की नियत कया तॾहिं कोन थो खावा गालाए न जादू गालाए न अल्लाह जाकर जब कबूल आमीन अल्लाह ताला डॉक्टर साहब के भाई समेत खानदान समेत खुश रखे हमारी मरहूम पीली जी रूह की सवाब पहचानला याही शरीफ कया खैरात कया रब जे नाले खुदा ने खिदमत कबूल फरमा आमीन 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 मां चवा त ॾींहं जो जलसो कर ही जदन रात यार ये रात अरे ॾींहं जो कर अन पढ़ण का हवारा खाई भत चढ़ो कर साईं सियाणो आहे पढ़ल लिखल माण्हू जिन्हनि रात जो कबो घरां में मोटी नींदा जेके बचा कर के कनी गिरह ॾींदा अल्लाह ताला सब खैरात कबूल करे आमीन खिदमत कबूल करे आमीन जी रूह के सवाब पहचान अल्लाह से राजी थे सबरी के अल्लाह अजर अजीम अता फरमाए दुरूद मुझे दिल पर नबी ने बड़ी आवाज पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बड़ी बड़ी आवाज सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब अल्लाह देखो कारण के सदके बरते भलाई भलायो हदीस नबी सही इन्नल्लाह ला यगफर बिल मुस्लिम सालिह अन मियत अहल बैत मिन जीरान बला साईं फरमाई था हिकड़े सालिह के सदके रब उन जे पारी वारन सौ खरन था असाब तारी सुभान अल्लाह प्यारा इन्नल्लाह ला यगफर बिल मुस्लिम सालिह अल्लाह ताला के मुसलमान सालिह सदके सर खरन था असाब तारी दुआ असाब दफा का दुआ ओ हिकड़ो घर दुआ घुरंदो आ सभनी जे मथा मालिक जी मेहरबानी थी सुभान अल्लाह मां तो खा पुछा तो मुने ने
जेकर हिकड़े सालिह जे सदके वरसाए पैर में फिर सुभान अल्लाह तो करे सुभान अल्लाह गजो ने रोना मिलिया न तो खुदा को सदे हुंदो खुश थी किया आमीन अल्लाह तवज्जो रे बुधो अल्लाह जो कसम बीमार चाक में आया डॉक्टर साहब जो खबर पर मुद्दे में सोचो तो भला जी कने सना कदे सरकार जो शान गाइंदी व्यासी देन खबर दी सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन का वधी के दो छाक सुभान अल्लाह घर जा भाती सब नाराज ता मुड़ो ही न था मुड़ा छाका कम करो तो कहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोहरे हबीब जी सलाम अल्लाह जो कुरान नबी जो हदीस इन का वधी के सुभान अल्लाह इन का वधी के भी काब शिकाने का जो कुछ मिलो मिले पियो या मिला तो सब को मुस्तफा सुभान अल्लाह सब तुम्हारा करम सब तुम्हारा करम है आका सुभान अल्लाह अकीदो सही एक और नहीं मदीने तैयब किथे येदा मदीना तैयब मदीना तैयब मज़ो अचे थो मदीना सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने पाक में घड़ियों गुज़ारन खुश नसीबिया मदीने पाक में घड़ियों गुज़ारन खुश नसीबिया हनी में के नील ने दे निहारन खुश नसीबिया सुभान अल्लाह थधे पानी सदियों कुघियों भरे दी गुलाम ने जा सुभान अल्लाह पूरा चार अगे कुखियों जो ओए कुल्हड़ तेल के खादम प्याली हथ में हुंदी हर बार के पानी सुभान अल्लाह थधे पानी सदियों कुघियों भरे दी गुलाम ने जा मेरी के रवान थे प्यार खुश नसीबिया रवान थे प्यार खुश नसीबिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह तुर्की कौम जो पीर सरगुजर शेख फहमी सरीनास तहज्जुद के टाइम पे बाब सलाम खां वो हरम में खड़ो हो तो मां बचे सुभान अल्लाह जो मास मुतो सही मुर्स मयादा सुभान अल्लाह फज्र की बांग खां इशाक नफल पढ़ी सोने से सलात और सलाम की हाजिरी करी जने बाहर निकतो मां अगायो मुझसे मुझी तमा सा मुलाकात जी थाए किए मिलंदो किथे मिला एदे निहारियो सुभान अल्लाह खुदा शाहिद है मुस्तफा सुभान अल्लाह मुझे निहारे जेथो मदीने वाले जो दीदार करन चाही तो 3 डी मुखे छे सुभान अल्लाह
पिणीअ खां मोकल वठां सुभान अल्लाह वो ॾाढा जो सुभान अल्लाह मोकल वठां इजाज़त वठां छा शान हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो टियों ॾींहुं गुज़रियो मूंखे इशारो कयो मुंहिंजे पुठियां चांहि ते उथी वियो चांहि पियारी मूंखे चई अंगारे जे राह इशा खां पोइ पंहिंजे घर जी कमरे जी छिकड़े निहार जा त कर्म जा कतर वसी सुभान अल्लाह सही मुड़ सही ठीक है सही अंगारे जी रात थी मां पंहिंजे माइटनि जे घर में रहंदो आहियां उतां ही थोड़ी रोशनदार जी जरी खाली करे छॾियमि ओचितो जो निहारिया त इएं मथां नूर वसी बरसात वसंदिया तकली तकली बरसात वंदिया ये नूर जो लाटू लही आयो प्रिय पाजो प्यार ज़ाहिर करे में खायो सुभान अल्लाह इन पासे धोकर इमरान खान के तोते आर्मी चीफ छा थो जाए सिंध जी हुकूमत कीअं थींदी ज़रदारी साहब जो ऐं फिरिया जो छा हाल आहे भली सियासी जा योग कर पर दिल में तेरो जेकॾहिं ॾियणो थिए त मदीने जे घोट खे सुभान अल्लाह दिल ॾियणी आहे त मुस्तफ़ा सुभान अल्लाह बेशक बेशक जो सॼो परे नबी पाक जी ज़ात का बरकत उम्मती सोने हबीब जा आशिक सुन्नी मुसलमान तो ते ख़ास जिम्मेदारी जवाबदारी मुझे पीर जे प्यार में बुडोर मुझे पीर जे प्यार में बुडोर ई गाली यादी सुभान अल्लाह बादशाह सुल्तान महमूद गज़नवी उन जो तातलो प्यारो वजीर हो अय्या एकरे दफ़े बादशाह उन वजीर जे पुट खे सॼो अयाज़ जा पुट पाणी खणी बादशाह ये गाल के सी वजीर उडीरो शाद बादशाह मुझे पुट दे नाराज नालो न वते अया वजा पुट अतर सारा ही पूछे तो बिला मुझे पुट का गलती त कान थिया फरमाया उन वो इए छो सजे फलाने दा पुट नालो न वरतो फरमाई था याद तो के खबर काने का इश्क जो रमज़ून कहियो होंदियो सुभान अल्लाह सवेर मुशेर पढ़ियो वाला है वरी ज़हन में आयो ए इश्क नबी मेरे दिल में भी दुआ जाना ए इश्क नबी मेरे दिल में भी दुआ जाना मुझको भी मोहम्मद दीवाना बनाना जाना जो रब के रूनी और जानी पे चढ़ाया था जानी पे चढ़ाया था जो रब के रूनी पर और जानी पे चढ़ाया था बस रंग भी कुछ रंग दे मुझे कोई भी चढ़ा जाना सुभान अल्लाह भी कुछ रंग दे मुझे भी चढ़ा जाना सुभान अल्लाह सुभान अल्लाह लेला आई मजनू बुधो लेला मजनू लेला छा कंदी सुबह जो दर्द अचे
गरीब खे ख़ैरात मजनू खे जो ख़बर थी जी छो न मां बि वञा वॾो हिकिड़ो प्यालो खणी छुरी बि खीसे में खणी लैला जे दर ते जेके बीठा लैला उन्हनि खे चयो मूंखे गोश्त खपे माण्हू जो अवां मां केरु ॾींदो वठी भगा चेरा चौथा जो गोश्त वठे हू भॼण लॻा ऐं मजनू लैला खे सॾण लॻो लैला हलिया गोश्त घणो कटी घणो सुभान अल्लाह समझी वे ही सही मसली सुभान अल्लाह खैरात अन्न जो पांच को भरी बाहर बिछा पिनण वारा पिनंदा विया वठण वारा वठंदा विया ॿिया आया मजनू देर सां आयो लैला जो आई सवेरे निहारे थी ॿिया हाँ ॿिया अल्लाह मरूमी जे मुस्लिम जो तर्जुमो आई लैला और सबों को कुछ दिया और हाथ से मजनू के कासा ले लिया सुभान अल्लाह के खैरात नहीं मजनू का प्यालो बखसे ओए की प्या खिलण लगा यार दादी थी थई मजनू भी खेले तो अरे हे तेरी दादी थी तब खिली तो जतो ये बना हर किस नहीं है नाज है अरे ये मेरे महबूब का अंदाज है सुभान अल्लाह कसम साथ जवान इश्क अल्लाह के सुभान अल्लाह करी किया तो पाने किया तो बाहर आई लैला और सबों को कुछ दिया और हाथ से मजनू के कासा ले लिया ये बला हर कस नहीं है नाज है अरे ये मेरे महबूब का अंदाज है परी नमया अल्लाह फरमाए तो जे हिकड़े जे जरिए जिन खे मां दफन कया हां फासिकन फाजिरन जालिमन हराम खोरन शराबन जालिन के मां नेक किया था हुक्म ना दुनिया में हकीकत बाजी वने हा पर पुरन के रुकला भला मैदान में आंदा जाहिल के रुकला आलम मैदान में आंदा कबीर के रुकन जिला वडी मैदान में आंदा हर तरह से मुएरा प्यारा बना आदम जन बुराइयों के मिटाए दुनिया ते क्यों हलाए सुभान अल्लाह बाबा तो का जो मरीद है जे मांगो बिगड़ के पीरो हाथ असाजा पीर सी बंदा उठल कुकर हां सवा खाई हल पुट वो करे करे खारे पर मां जवान थोड़ा कम सीधा बादशाह असीर एक पोही मां पुथी पढ़ाया पर पढ़ाई दे से पान तो मौलवी ने कारी ने हाफिज ने खुद तो जा पुत्र ने तू पाना साईं फरमात मां छडे वरी समापन छदे बटरी जे गुजरे आई बहन जी मामी जे का पुत्र जी सा सोक सुकल अधो कच्ची अधो पक्की पीरन जो पीर कुकड़ जो बोड़ जो खाए जाजो ये कुकड़ जाने जो का पान का नहीं पान में का नथी हली
जान जी थी हथ खणी हथ में लुटे असली शे उनमें पावर होता बादशाह पीर ते गया उन्हें कुकड़ जो गोर रखियो मानी रखी ये कुरानी जो आई जिन मुझे पुत्र के सादी मानी जी वाह जो पीर थियो तू तो भली कहीं मुझो पुत्र को रुचि एदे ने आयो सुभान अल्लाह साईं जे तराए सा जिक्री तराए सको पे फरमाया माहिया इछाए इछाए ये हड्डियों हन कुकड़ जो मुझो खाए हड्डियों छड्डियों से हुए हाय पुत्र तुझे के च तेने हड्डियों के जेरो करे तो कुकड़ संदसा सुभान अल्लाह न त भला मां कया पो मोते इतराज न कजा ये जी कुकड़ जे हड्डियों ते हथ रखे थी अल्लाह जे जरा तो पुठल रधल बूटू थी खाजी यल कुकड़ छेड़ी थी रही ऐं दुनिया वो से आज़म जे कमाल करामत के मने वरतो सुभान अल्लाह अरो कामी अल्लामा उवैसी साल बहावलपुर वाला उन्हें लिखा है हदा के बख्शिश जो शरह आला हजरत जी शेर जो शरह उन्हें मैं लिखे तो चेहरा नबी से मेराज ते पीरा सिदरतुल मुंतहा के मथे हलिया जिब्रील ऐं सुहनो नबी गड हलिया तो जिब्रील खां ने पूछो केर था हलन मथे के साए परन वारो मिठो मोहम्मद करीम सुभान ऐं अचन परन वारो अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह ईदो कमा खुदा जे वास्ते सुनियो पीर पाक दी न कयो एकरे बुजुर्ग जो मुरीद दे जी किला न कर देखे बुरो न चर पान ते कंट्रोल कर पान में रूहानियत पैदा कर फैज़ पैदा कर एकरे हदा न थो मिले ते बि हद वञ न थो मिले ते टे हद वञ वो जम सब रखान यार कारण जत जी बेटा जो फरमाए सब में पान कोनी जो बरो चरी सुभान अल्लाह खुदा जे सो हिकरे जे जरिए ये खीमा दफा न कया हां जमीन टुकड़ा टोटा थी बने हां पर हिकरे जे सदके दिन के बचायो हिकरी माना हिकरी माना त जे मुजाहिद न हुजन त कासर मुल्क ते काबिज थी पर अल्लाह तो फरमाए जिते कुफ्र जो जोर उन्हें जे मुकाबले में मोहम्मद घोट जा परवाना पैदा सुभान अल्लाह दिल पर नबी जा दीवाना पैदा कन जेके मैदान मधान में शिया जी बियंदा अटदाई ने हजरत अली मुर्तजा शेर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो शेर जो मदीने तैयबा का बाहर बीठो एकरो काफिर घोड़े ते सवार तलवार हथ में फरमा के लॻियो हज़रत अली के सलाम अलैकुम नजी साईं फरमाश की बेखबर सलाम कोन जी सलाम छाए अस्सलाम अलैकुम जन की करे बुधई ना हाने चल जी छो चाहो तो काट जा साईं फरमाया भला दिनी न थो त जोर आज़मा सुभान अल्लाह किया मां बई बाहु मथे तो कया तू चेल में भाग विझी मुखे केरा या तू मथे कर त मां भाग विझी तो के हला जिनन अवर तू भली जोर आज़मा उन बाहु मथे कई हजरत अली सुने तेरी न कई घुमाए खणी रखी सुभान अल्लाह निहारे जे तो मुखे शक थियो केरो शक थियो
तू तो नहीं अली सुभान अल्लाह तू तो अली को नहीं जी शक भी जी मुंधो त हीअं खणंदो आहे हीअं हणंदो आहे हीअं रखे वणंदो सुभान अल्लाह आया मां पर तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है सुभान अल्लाह तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है कुफ्र की पत्ती है तू इस्लाम का वो नाज है आजा चल वो सब दोस्त शायद हिन पासे ना तीरी कान आई मुइए समझे पर अॼु कुछ वक्त खां पोइ आयो हा त माशाअल्लाह तहां वारी पीढ़ी त मूंखे ॿीर ते मारियो सुभान अल्लाह अल्लाह ताला नेकन के सदके गुनाहगारन अज़ाब टारींदो आ पुछण के सदके भल के सदके मेहरबानी कंदो आ साल जा साल खाली न मोटाईंदो आ मर्द औरत नंढो आ वॾो आ जेतिरो जंहिंजो अल्लाह सां इश्क़ मोहब्बत हूंदी उन ते ओतिरी अल्लाह मेहरबानी कंदो आ सुभान अल्लाह हज़रत बीबी राबिया बसरी हज्जत से निस्ती मंडली जगह है उन ते सवाल अने काफिलो तो हले रस्ते में मंडली जगह बनी अम्मा हाणे असी तो के पाजी सारी उठ चई घोड़ो चई जेका राची चई जेका साड़ी चई अब्बा मारी कहिया अल्लाह जेको ओ मारन वारो जहिड़ो बि करे सघे बेशक सुभान अल्लाह तहां जो थोरो छो खणा जंहिं मारी आहे उनखे थी चवां त चार मां हज करे मोटा पोइ तूं ॼाण त तुंहिंजी बसरो करे सुभान उन ते चढ़ी आहे हज करे मोटी आहे दरबार में पहुती मुरीदानी गाह जी भरोटी खणी आई साइण जे साड़ी गाह या जैसे मां गाह नदी से को न खाईंदी मां छो न खाईंदी मां उधारी वरतला गाह चढ़ण वारी ना आहे सुभान अल्लाह या औरत खुदा के असां जे घरन में मायरन भेनरन में न्याणन में नगन में एरो दीन पैदा आमीन एरी मोहब्बत पैदा एरो शरीयत सा लगा पैदा एरो कुरान करीम सा प्यार पैदा थी जो सुबह जो सजा बचरा पाक जे टाइम ते उठन नमाज पढ़ी कुरान पाक जो दौर करे मदीने वाले ते दुरूद पढ़ी पोए बाहर निकलन इंशाअल्लाह ताला बई जहान भला सुभान अल्लाह सैयदना गौसे आज़म के इन जे करे जिक्र कयो जो ही महीनो आई यार ही हमारी बेशक आजा गलायो सुभान अल्लाह तेरो महीनो यारी शरीफ है में शाम सुन्नी जे को भन जो हागा ओ खैर करे बादशाह पीर जे रूह के सवाब मोकलीना सुभान अल्लाह सवाब मिलंदो साईं खुश थींदो आ दुआऊं कंदो आ निगाहे करम फरमाईंदो आ सुभान अल्लाह एडी ताकत एरे बोले ने आयो सुभान अल्लाह पान खातब में मौलाना मोहम्मद आबिद सिंधी थी गुजरो जेको मदीने मुनव्वर आलिम मन जो हदीस जे फन में उस्ताद थी रहे मौलाना मोहम्मद आबिद सिंधी यमन खां रखो यमन जे बादशाह पंहिंजी न्याणी इनखे शादी में परणाई एॾो फैज़ पर बादशाह जे जी त मां औरत जे करे रहण जो वाइदो नथो कयां मूसा हलंदी त मुंहिंजो नंगा न हलंदी भली तो पी वटि वेठी हुजे पर मां जी मंज़र ते सुभान अल्लाह यमन खां थींदो मदीने आई
कहिड़े शहर में आयो ॾाढा त चओ मदीनो खुदा को ॿारे कच्ची पाड़ू पटे मदीनो ॾेखारे सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ मदीने पाक जा मंज़र विसारण सां था विसरन मदीने पाक जा मंज़र विसारण सां नथा विसरन पवन था पूर पल पल है नए सिज सूर था नसरन इनो शान इन पाक शहर साईं के बला ममून शाह सऊदी में बिलदाऊं साईं के वॾो शौक़ तमा कहा कहा एतकाब में रहा दिल भर जा दीदार कया असी साईं जी कदमन में पिया हूंदा आहियूं साईं दुआ कयो असां ते महिरबानी थी पर मूं तव्हां खे ॿुधायो तुर्की बुज़ुर्ग जी ॻाल्हि पे कयम हुन जो मां टाइम नबीअ खां वठां पोइ तोखे मुलाक़ात सुभान अल्लाह टाइम वरताई उन टाइम ते कमरे जी छित खां रोशनदान खुलियो ऐं कमरे में मदीने वारे घोट जी आमद थी दीदार अल्लाह तव्हां खे असां सभिनी खे नसीब करे मके मदीने वञो न दुनिया जूं ज़रूरतूं आहिनि बीमारियूं कर्ज़ मर्ज़ दर्द दुश्मन फितना उहे बि तफ़क्कुर दुआऊं घुरी असर शे हिया मुंहिंजा महबूब तूं पंहिंजो दीदार सुभान अल्लाह नबी तूं पंहिंजो दीदार करा तूं पंहिंजी महिरबानी कर तुंहिंजी ज़ामती हर शइ सुभान अल्लाह हिकिड़ी बुढ़ड़ी औरत आई नबी साईं की खिदमत में साईं मुझी दावत खाओ पर शर्त हिया रात जो भी मुंह वट रहो महबूबन कबूल रात जो हिन जे कमरे में आया खट ते सुता वो पासे ते पट ते सुती पर पानी पीअण वारी खली जेका हुई उन खली